में तो जो आवाज़ प्रोडक्शन है साईं सागर शाह जेको सिंध जो मशहूरु शख़्सियत है हाणे अलीगुल जो आवाज़ बि मशहूरु आहे तंहिंजे करे हिनखे एप्रिशिएट करणु असांजी मजबूरी आहे। बाबा महिरबानी रब जी अथई जंहिं तोखे ॾात ॾिनी आहे तव्हांजो आवाज़ु ॿुधोसीं तमामु सुठो बहितरीनु अल्हम्दुलिल्लाह अञा बि अलाह साईं कामयाबु कंदो तव्हांखे ऐं जेके बि कंहिं बि फील्ड में पेर पाइनि था अलाह जाइज़ ख़्वाहिशूं पूरियूं करे। आपा तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजे हिन एल्बम जो चीफ सिलेक्शन शाइर बि सैयद सागर शाह आहे। ज़बरदस्त तमामु सुठो शाइर आहे असां हुनखे ॿुधो आहे ऐं साम्हूं बि हुनजी शख़्सियत खे मां ॾिठो आहे। अलाह साईं तव्हांखे कामयाबी अता करे रब्बुल आलमीन तव्हांखे नवाज़े जेकॾहिं सागर शाह साहिब जे शाइरीअ मां ऐं प्रोडक्शन मां तव्हांखे कामयाबी मिले थी त असांजो ॿिन्ही हथनि सां सागर शाह खे बि सलाम। वालेकुम सलाम साईं सागर शाह बि तव्हांखे सलाम चइजो कराची आयल आहे। वालेकुम सलाम मुंहिंजा बि सलाम चइजोसि ऐं किरोड़े दुआऊं ॾिजोसि। ठीकु आहे आपा इंशाल्लाह ख़्वाहिश आहे त तव्हां सां मुलाक़ात करे हू चए थो त आपा खां टाइम वठो त मां आपा सां मुलाक़ात कयां। जेकॾहिं हिते हुजे त ईंदड़ हफ़्ते मूंसां मिलाइजोसि हिते ई प्रोग्राम में साईं जन सां ॻाल्हियूं बि थींदियूं ऐं बाबे सां थोरी सुर जी नवाज़िश घुरंदासीं। बिल्कुलु पाण ॻाईंदो बि आहे माशाअल्लाह तमामु सुठी मोट मिली अथसि सिंध में। इंशाअल्लाह अलाह तव्हांखे बि कामयाबु कंदो। आमीन आमीन लख कुर्बा आपा। ओके मुंहिंजा बाबा।